हेठ ॾिनल ऑर्डर्ड पेयर्स यानी तरतीब वारा जोड़ा ॿिनि मुख़्तलिफ़ पैटर्न जी पहिरीं छहनि वैल्यूनि खे ज़ाहिर कनि था। पहिरीं वैल्यू हर जोड़े में पैटर्न ए जी आहे ऐं ॿी वैल्यू पैटर्न बी जी आहे ऐं गॾु बॉक्स में इन ॿिन्ही पैटर्न जे बारे में मुख़्तलिफ़ जुमिला लिखियल आहिनि। जेके जुमिला उन्हनि मां सही आहिनि उन्हनि खे चूंडियो। हाणे अचो सोचूं त थी छा रहियो आहे हिते। हाणे जेका पहिरीं वैल्यू आहे क़ीमत आहे हर जोड़े में उहा पैटर्न ए जी आहे। त असां जेके सभु क़ीमतूं पहिरियों वारियूं आहिनि इहे पैटर्न ए जूं आहिनि। थिए छा थो असांजो 1 आहे, वरी उन खां पोइ 2 ते थो थिए, उन खां पोइ 4, पोइ उन खां पोइ 8, पोइ 16, उन खां पोइ वरी थी वञे 32। हाणे पैटर्न ए में थिए छा थो की असां पहिरीं वैल्यू खां ॿी वैल्यू ते वञण लाइ ॿिनि सां ज़र्ब ॾियूं था। ठीकु आहे, 1 ज़र्ब या 2 2। ठीकु आहे, त ईअं ई ॿिनि खां चइनि ते वञण लाइ ॿी वैल्यू खां टीं वञण लाइ ॿिनि सां ज़र्ब ॾिनीसीं। वरी पोइ उन खां पोइ वरी ॿिनि सां ज़र्ब ॾिनीसीं, 4 ज़र्ब या 2 8। तव्हां कयूं छा था, असां हिन में सभिनी वैल्यूज़ में ॿिनि सां ज़र्ब ॾेई रहिया आहियूं। त हाणे 16 ज़र्ब या 2 असांजा थी वेंदा 32। हाणे पैटर्न बी ते गौर कयूं कि हर जोड़े में जेको ॿियो अंग आहे उहो पैटर्न बी जो आहे। हाणे ॾिसंदो त इहो हर अंग सां हिते 3 आहे। ठीकु आहे, इन खे सोचण जा ॾिसण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो इहो कि असां ॾिसो 3 मां असां 3 में ॿुड़ी जोड़ कयूं, वरी हुन में वरी ॿुड़ी जोड़ कयूं, ॾिसो हाणे हिन में का बि असांजी तब्दीली नथी अचे, छो जो 3 में ॿुड़ी जोड़ कंदा असांजो जवाबु 3 थो अचे। इन खे ॿिए तरीक़े सां सोचूं कि 3 सां हिकु ज़र्ब ॾियूं, वरी हुन में 3 सां हिकु ज़र्ब ॾियूं, त ईअं सभिनी खे असां हिक सां ज़र्ब ॾियूं त असांजी वैल्यू साॻी ई रहंदी 3। हाणे असां पैटर्न ए ऐं पैटर्न बी जी ॿिन्ही वैल्यूज़ खे ॻोल्हे छॾियोसीं। त हाणे असां इन्हनि जे ॾिनल जुमिलनि खे ॾिसूं। हाणे चए थो, पहिरियों जुमिलो चए थो इन पैटर्न ए में का हिकु वैल्यू खां ॿी वैल्यू ते वञण लाइ कंहिं फिक्स अंक सां ज़र्ब ॾेई सघूं था। ऐं इहे ॾिसंदो त ॻाल्हि सही आहे। पहिरीं वैल्यू खां ॿी वैल्यू ते वञण लाइ ॿिनि सां ज़र्ब कईसीं, ॿी खां टिनि ते, टीं खां चोथीं ते वञण लाइ असां ॿिनि सां ज़र्ब कईसीं। जंहिं अंग सां ज़र्ब कयूं था उहो अंग 2, त इन खे वैल्यू खे असां सही कंदासीं। जुमिले में चए थो असांजो अॻिलो जोड़ो हुजणु खपे 52 ऐं 3। अगरि असां आख़िरी जेको जोड़ो हुयो उनखे असां डबल कयूं या ॿिनि सां ज़र्ब ॾियूं, 32 ज़र्ब या 2 थी वेंदो असांजो हिते 64। ठीकु आहे, उन सां गॾु रखंदासीं 3 खे असां हिक सां ज़र्ब ॾींदासीं, छो पैटर्न बी फॉलो थो करे, त 3 ज़र्ब या 1 असांजो अॻिलो जोड़ो हुजणु खपे असांजो 64, 3। हे चए थो 52, 3, त इहो असांजो जुमिलो सही न आहे, इन खे असां कट कंदासीं। टें जुमिले में चए थो अगरि असां जोड़नि जो ग्राफ ठाहियूं, जेके असांजी पॉइंटूं हूंदियूं साॻी लकीर ते वञूं, त ठीकु आहे, त असांजो ग्राफ ठाहियूं त असांखे पहिरियों वर्टिकल एक्सिस यानी उभियल महवर या उभो महवर चयूं, ऐं हॉरिज़ॉन्टल एक्सिस हीअ इन खे चऊं पिया लेटरल महवर। या ठीकु आहे, त अगरि हिन ते असां लिखूं पैटर्न ए आहे हिते, ठीकु आहे, ऐं हीअ असांजी आहे उभियल महवर पैटर्न बी। हाणे अगरि असां पैटर्न ए जी पॉइंटुनि ते गौर कयूं, ऐं जेके पैटर्न ए जी पॉइंटूं आहिनि उन्हनि जो आख़िरी अंग थो अचे असांजो 32। अगरि असां 32 खे ज़ाहिर कयूं ग्राफ ते, त असां अगरि हिते चऊं था हीअ 32 आहे, त उनजो अधु थींदो असांजो हिते 16, 16 जो अधु थींदो आहे असां वटि 8। ठीकु आहे, 8 जो अधु थींदो 4, 4 खे असां अधु कंदासीं जवाबु ईंदो असांजो 2, ऐं ॿिनि खे असां जॾहिं अधु कंदासीं असां वटि जवाबु ईंदो 1। हाणे इहे सभु वैल्यूज़ हुयूं पैटर्न ए जूं। अगरि पैटर्न बी जी वैल्यूज़ ते गौर कंदव त हर पैटर्न ए जी वैल्यू लाइ असां वटि पैटर्न बी जी वैल्यू साॻी आहे जेका 3 आहे। हाणे ॾिसो पहिरीं वैल्यू जेका आहे 1 आहे, त उन सां गॾु पैटर्न बी जी वैल्यू 3 आहे। 2 थो थिए पैटर्न ए जी वैल्यू, त वैल्यू असांजी हुते साॻी थिए 3। 4 ते बि असांजी वैल्यू छा आहे 3 आहे। पैटर्न ए जी वैल्यू 8 आहे, तॾहिं असांजी वैल्यू छा आहे 3 आहे। 16 ते बि असांजी पैटर्न बी ॾिसो साॻी वैल्यू थो ॾिए असांजी, कहिड़ी ॾींदो 3। ठीकु आहे, असां 3 खे ज़ाहिर कंदासीं, ऐं पैटर्न ए 32 आहे, तॾहिं पैटर्न बी जी वैल्यू 3 आहे। ऐं हिननि पॉइंटनि ते गौर कंदव त ॾिसंदव इहे सभु हिक लकीर ते वेठल आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे जेके सभु पॉइंटूं आहिनि हिक लेटियल लकीर ते वेठल आहिनि, उन ते असां हिनखे लकीर सां हिकिड़ी ठाहे करे हिनखे ज़ाहिर कयूं था। ठीकु आहे, हिनखे असां ॻाढ़े रंग सां ज़ाहिर कयूं तव्हांखे ईअं चिटो नज़र अचे। ठीकु आहे, त हाणे छा आहे, इहे सभु पॉइंटूं हिक लकीर ते वेठल आहिनि, त असांजो इहो जेको टियों जुमिलो आहे इहो बि असांजो सही आहे। हाणे चोथों जुमिलो चए थो असांखे पैटर्न बी जा टर्म्स वैल्यूज़ मिली सघनि थियूं अगरि असां कंहिं फिक्स अंक सां ज़र्ब कयूं। हाणे ॾिसो थोरे इहे वैल्यूज़ चेंज नथियूं थियनि, 3 ई रहे थी, पर असां हिनखे चई सघूं था कि असां 3 खे हिक सां ज़र्ब ॾेई करे असां ॿियो 3 जी वैल्यू कढी सघूं था, त इहो जुमिलो बि असांजो सही आहे। हाणे ॾिसो इन सभई जुमिला हिननि मां सही आहे, सवाइ ॿिए जुमिले जेको चइबो 32 ऐं 3 हुजणु खपे, त असांजो असल में 64 ऐं 3 हुयो।